नज़ीर प्रोग्राम एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार। अॼु हिकु भेरो ॿीहर कराची जे रोडनि ते उस्तादनि जी तज़लील थी। ऐं ही उस्ताद उहे ई आहिनि जेके IBA जा पास उस्ताद आहिनि। 2018 में हिननि टेस्ट ॾिनी ऐं पोइ हुननि खे कॉन्ट्रैक्ट ॾिनो वियो। हिननि उस्तादनि जा सिर्फ़ु 2 सादा मुतालबा आहिनि। हिकिड़ो मुतालबो इहो आहे त हिननि खे रेगुलराइज़ेशन कई वञे, हिननि खे पको कयो वञे ताकी हिननि में हिकु गैर यकीनी वारी सूरत हाल आहे उहा ख़तमु थिए। ऐं ॿियो हिननि जा इंक्रीमेंट जेके आहिनि उहे हिननि खे मिलणु घुरिजनि। असां गुज़िरियल महीने बि इन साॻा उस्ताद जेके JEST ऐं ECT जेके उस्ताद आहिनि उन्हनि एहतजाज कयो, उन्हनि धरणो ॾिनो, उन्हनि वज़ीर आला हाउस ॾांहुं मार्च कयो त उन्हनि खे गिरफ़्तार कयो। पोइ बाद में सेक्रेटरी कल्चर उन में ज़ाती नोयत ते उन हवाले सां नोटिस वरितो, उन्हनि खे आज़ादु कयो वई। पोइ उन्हनि सां ॻाल्हियूं इहे थियूं त 1 महीने जो उन्हनि खे टाइम ॾिनो वियो त 1 महीने में उन जा इंक्रीमेंट जेके आहिनि उहे लागू कया वेंदा ऐं उन्हनि खे रेगुलराइज़ेशन जे हवाले सां उन जी समरी मूव कई वेंदी, छाकाणि त रेगुलराइज़ेशन वारो जेको अमल आहे उहो काबीना जी मंज़ूरी में थींदो। अॼु 1 महीनो पूरो थियो, 1 महीनो पहिरीं जुलाई ते पूरो थियणो, अॼु 4 जुलाई आहे। तक़रीबन 33 ॾींहंनि खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर इहे उस्ताद सरापा एहतजाज न त इन जा हिकु मुतालबा आहिनि उन्हनि ते केतिरो कमु थियो आहे ऐं बार बार एहतजाज छो पिया कनि, बार बार इन जी तज़लील छो पई थिए। प्रोग्राम जे हिस्से में इन ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे अकबर लगारी साहब, पाण सेक्रेटरी तालीम आहिनि। हुन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो उस्ताद कामरान जमाली साहब। अकबर लगारी साहब, अव्हां खां शुरूआत पिया कयूं त गुज़िरियल महीने साॻियो एहतजाज थियो, अव्हां असांजे प्रोग्राम में असांखे यकीन ॾियारियो त हिननि जा मुतालबा सभु जा सभु मुतालबा मञी वेंदासीं। पोइ हिकु दफ़ो ॿीहर एहतजाज छो पिया कनि, मुतालबनि में किथे कमी थी आहे, किथे रुकावट थी आहे मञता में? कोई रुकावट न आहे, शयुनि में थोरो टाइम लॻंदो आहे, एतिरो बेसब्रो न थियणु खपे। वेकेशन आहे, हींअर कोई अहिड़ी इमरजेंसी कोन हुई त कोई हींअर फौरी तौर ते कॉल ॾिजे हा ऐं उन जो को राब्तो बि न कयो वियो असां सां त कोई असां एहतजाज जी कॉल ॾियूं था। त जॾहिं एहतजाज थिए थो, को रिएक्शन थिए थो, उन खां पोइ वञी असांखे ख़बर थी पवे। छो जो असां हर वक़्तु को सोशल मीडिया ते न वेठा हूंदा आहियूं जो सोशल मीडिया जी शयूं ॾिसी ऐं उन्हनि ते असां रिएक्ट करूं, इहो असांजे लाइ पॉसिबल कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा त हिननि जी रेगुलराइज़ेशन जेका थियणी आहे एज़ पर लॉ उहा थियणी आहे 2 साल पूरा करण खां पोइ। हिननि जी जेका पहिरीं बैच हुई उहा बि जेका नवंबर 2019 में आई हुई, त पहिरीं नवंबर बि मेच्योर थींदी, उहा वञी थींदी जी सर नवंबर 2022 जी। अञा त 3 साल पूरा ई न थिया जी। त ही त वक़्त खां अॻु ई जेको NTS वारा रेगुलर कॾहिं थिया, 8-9 साल गुज़रण खां पोइ, उहो मुंहिंजे दौर में। सिंध यूनिवर्सिटी वारा रेगुलर केतिरा ई मुंहिंजे दौर में थिया। एकरा वारा रेगुलर मुंहिंजे दौर में थिया। हालांकि लॉ त 3-4 साल पहिरीं अची चुको, कानून अची चुको, पोइ बि उहे रेगुलर न पे थिया। तॾहिं त माठ छांई जी पई, तॾहिं त मूंखे नथो लॻे त कोई एहतजाज हुआ। हाणे जॾहिं असां सभिनी जो कमु कयूं पिया, सभिनी खे रेगुलराइज़ बि कयूं पिया, त पोइ ख़बर न आहे इहे कहिड़ियूं ताक़तूं आहिनि जेके गैर ज़रूरी तौर ते उहे एहतजाज पियो कराए। जॾहिं कंहिंजो कमु न पियो थिए ऐं सभु बंदि पिया आहिनि, कमु पिया हुआ, तॾहिं त मूंखे त कोई एहतजाज नज़र कोन आयो। हूंदो बि त कोई शायदि मुंहिंजे इल्म में न आयो हुजे। हाणे जॾहिं असां चऊं पिया त असां NTS जो रेगुलर करे छॾियो, सिंध यूनिवर्सिटी रेगुलर करे छॾियो, इकरा रेगुलर करे छॾियो ऐं ॿिया बि रेगुलर कयूं पिया, हिननि जा बि रेगुलर कयूं पिया, पर हींअर जेकॾहिं काबीना करे बि छॾे, पास करे बि छॾे, त वरी बि त उहे पहिरीं बैच बि जेका हिननि जी आहे, पहिरियों ज़िलो बि जेको आहे उहो नवंबर में आहे ऐं जो आख़िरी ज़िलो जेको आहे उहो 2020 जे हुन में आहे, कुझु जून जुलाई में आहे, यानी उनखे त अञा 2 साल थिया आहिनि। त उहो वरी बि त टाइम लॻंदो। त हिननि खे अर्जेंसी छा जी आहे, हिननि खे इमरजेंसी कहिड़ी आहे त अॼु त रेगुलर हू थी बि कोन सघंदा, कानूननि त ठीकु। 3 साल लगारी साहब, अव्हां जेको मौक़िफ़ ॾियो उहो ठीकु हूंदो त 3 साल मुकमल थींदा, उन खां पोइ हिननि खे पको कयो वेंदो। पर गुज़िरियल महीने तव्हां इहो पिया चओ त काबीना जो इजलास थियणो आहे, काबीना खे मंज़ूरी ॾियणी आहे, अव्हां काबीना ने समरी मूव कंदो ऐं इन जेको इंक्रीमेंट वारो मामिलो आहे उहो तव्हां चयो त पहिरें धक में मां उहो क़बूल पियो कयां ऐं पहिरें धक में उहो क़बूल खणो। इंक्रीमेंट वारो मामिलो किथे पहुतो ऐं समरी जेका मूव थियणी उहा किथे पहुती? समरी बि मूव थियल हुई, उन वक़्त में बि समरी मूव थियल हुई ऐं उहा समरी अॻिते वञी किथे रुकी हुई। वरी उन्हनि क्वेरीज़ कयूं हुयूं, वरी क्वेरीज़ जो जवाबु ॾिने खे बि असां 40 ॾींहं पहिरीं असां उन क्वेरीज़ जो जवाबु ॾेई चुका हुआसीं ऐं उहा हिननि जे एहतजाज खां पहिरीं ई असां समरी मोकिले चुका हुआसीं। नंबर 1 ॻाल्हि इहा। नंबर 2 ॻाल्हि इहा त तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त असां वटि पंहिंजो फाइनेंशियल असिस्टेंस जो केस करे था छॾियूं, वञी फाइनेंस डिपार्टमेंट में रुकिजे थो, त
त उहो माण्हू चवंदा आहिनि साईं असांजो फाइनेंस डिपार्टमेंट त बाबा असां एजुकेशन त करे छॾियो न, हाणे फाइनेंस डिपार्टमेंट सां तव्हां पाण वञी ॻाल्हायो। या वरी साईं तव्हां फाइनेंस वारनि तव्हां त करे छॾियो, फाइनेंस वारनि बि करे छॾियो, पर हाणे एजी सिंध में असांजो रुकियो पियो आहे, असां कहिड़ो ॾोह कयो, पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। बाबा पुछो हुन खां न जंहिं तव्हांजो कमु रोकियो आहे। एजी सिंध जे करे रोकियो आहे त तव्हां एजी सिंध खां पुछो न, तव्हां हिननि नौजवाननि खां पुछो त इंक्रीमेंट जे लाइ मूं हिननि खे फौरी तौर ते लेटर ॾिनो हो या न ॾिनो, मूं त पंहिंजे हिसे जो कमु करे छॾियो न। जेकॾहिं एजी वारनि वटि वञी को ऑब्जेक्शन लगे थो या अच्छा लगार साहब कते कलामी माफ़, लगार साहब कते कलामी उनजे लाइ ज़िम्मेदार आऊं त न आहियां। जी लगार साहब कते कलामी माफ़, हिकु त इहो अवां चओ था पिया त जेका समरी आहे इन्हनि जी रेगुलराइज़ेशन वारी समरी उहा एजेंडा जो हिसो आहे काबीना जे इजलास जो? न, मूं कोन चयो आहे ईअं। उहा समरी असां वटां वई आहे, उहा समरी अॼु सेक्रेटरी सर्विसिस कढी सेक्रेटरी INC खे मोकिली आहे। उहा समरी चीफ सेक्रेटरी वटां थी चीफ मिनिस्टर वटि वेंदी, चीफ मिनिस्टर जॾहिं उनखे ओके कंदो उन खां पोइ असां समरी ॿी ठाहींदासीं जेका हूंदी समरी फॉर कैबिनेट। उन खां पोइ जेको काबीना जो ईंदड़ इजलास हूंदो उनजी एजेंडा में रखियो वेंदो। पर हाणे नौजवाननि तकड़ाइनि चवनि था सुभाणे लगार साहब गुज़िरियल महीने जॾहिं प्रोग्राम कयोसीं त अवां चओ पिया त जल्द खां जल्द ऐं हिकिड़े महीने जो टाइम हुयो त हिकिड़े महीने जो टाइम था ॾियूं, हिकिड़े महीने में असां काबीना जे इजलास में उहा समरी मोकिलींदासूं। त हींअर अवां चओ पिया त इन में टाइम लॻंदो या वज़ीर आला जेसिताईं मूव कंदो, त गुज़िरियल महीने अवां खे इन शइ जो छा मतिलबु अवां ख़बर न हुई त टाइम लॻी सघे थो पियो त महीने जो अल्टीमेटम न ॾिजे हा, 2 महीननि जो ॾिजे हा, वधीक ॾिजे हा। के शयूं ॾिसो, के शयूं 4 ॾींहंनि में थी वञनि थियूं, किन शयुनि में 4 महीना लॻी वञनि था। मुंहिंजो कमु आहे पंहिंजे डिपार्टमेंट जी ॻाल्हि हद ताईं ॻाल्हि करणु। हाणे अॻिते किथे देरि जेकॾहिं लॻे थी त पोइ हाणे उन में मुंहिंजो को क़सूरु कोन्हे को, मां पंहिंजे हिसे जो कमु करे छॾियो आहे ऐं करे छॾींदो आहियां। मुंहिंजे हिसे ते जेकॾहिं कॾहिं का डिले थींदी बि आहे त आउं फौरी तौर ते उनखे मञंदो बि आहियां, उनजी माज़रत बि कंदो आहियां ऐं उन कम खे आउं एक्सप्राइट बि कंदो आहियां। पर शयूं सभु मुंहिंजे हथ में न हूंदियूं आहिनि। शयूं जॾहिं असां अॻिते मोकिलियूं था ऐं अॻिते किथे रुकजनि थियूं त पोइ उनजे लाइ को आउं डेडलाइन कोन थो ॾेई सघां त एनी हाउ महीने जे अंदरि कंप्लीट थी वेंदो। ऐं जेके अंदाज़े जे मुताबिक़ ॻाल्हायां थो, थी सघे थो त उहा 1 हफ़्ते में बि पूरी थी वञे, पर थी सघे थो त उन में वधीक टाइम लॻी वञे। हाणे जेकॾहिं केरु मूंखां इहो पुछंदो एग्ज़ैक्ट डेट एग्ज़ैक्ट टाइम, माण्हू अंदाज़े जी ॻाल्हि ॿुधाए थो न, त मूं अंदाज़े जे मुताबिक़ चयो हूंदो। मां नथो चवां त को मूं डेट ॾेई छॾी हूंदी त 4 जुलाई ताईं एनी हाउ थी वेंदो त ठीकु आहे, न त मूंखे अची शूट करे छॾिजो, मूं ईअं त कोन चयो हूंदो कॾहिं। त पर हाणे छा इन्हनि खे ॿीहर एहतिजाज जी ज़रूरत पवंदी इंक्रीमेंट जे मामले ते? अवां चओ पिया त अॼु जो एहतिजाज गैर ज़रूरी हो, अॼु जो एहतिजाज हिननि जो गैर ज़रूरी हो। भला अवां लगार साहब चयो त ॿिए दफ़े मूंसां राब्तो कनि, अवां सां हिन नौजवाननि राब्तो कयो, अवां जेके हिननि सां ॻाल्हियूं थियूं हिन दफ़े जॾहिं एहतिजाज कनि पिया, हिन खां पहिरियां अवां सां ॻाल्हि ॿोल थी हिकु ॻाल्हियूं थियूं आहिनि? जेके ॻाल्हियूं थी वियूं हुयूं, करे विया हुआ ॻाल्हियूं, उन खां पोइ मूं इहो ई चयो न असां समरी मोकिले छॾी आहे। हाणे ॾिसो, समय मसइला आहिनि, समय ॻाल्हियूं हलनि थियूं। तव्हांजे अखियुनि जे अॻियां उस्तादनि जो अलाए केतिरा ग्रुप आहिनि, पेटे अलफ़ जो हिकिड़ो आहे, गस्टा जो ॿियो आहे, वरी ही जेके नौजवान ग्रुप आहिनि जेके कंहिं तनज़ीम सां वास्तो नथा रखनि, उन्हनि जा अलॻि इशू आहिनि। मिसाल IB हेड मास्टर्स हेड मिस्ट्रेसिस जो उन्हनि जा अलॻि इशूज़ आहिनि, हिननि जा अलॻि इशूज़ आहिनि। छा सॼो ॾींहुं हिकिड़ो सेक्रेटरी रुॻो हिननि जे इशूज़ जे लाइ फाइल कच्छ में खणी SMJD फाइनेंस ऐं ॿियनि डिपार्टमेंट में हलंदो त पोइ ॿिया कमु केरु कंदो? हीअ रिक्रूटमेंट जेका हले पई उनखे केरु लुक आउट कंदो? ही माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, फोती कोटा जा आहिनि, ही मसइला हिन जा आहिनि, फाइनेंशियल असिस्टेंस जा आहिनि, ही प्रोमोशन्स जा मसइला आहिनि, समय ॿिया मसइला आहिनि, उनखे केरु ॾिसंदो? ये मसला भी अवां खे हैंडल करणा लगार साहब, ये मसला भी अवां खे हैंडल करणा पर अगर इन्हनि जा के जायज़ मुतालबा आहिनि, अगर इन्हनि जा के जायज़ मुतालबा आहिनि त उहे बि अवां खे एड्रेस करणा आहिनि, उहा बि अवां जी ज़िम्मेवारी आहे। हा, लेकिन उन्हनि शयुनि में टाइम लॻे थो, किन शयुनि में टाइम लॻे थो, टाइम कंज़्यूमिंग हूंदियूं आहिनि। किन शयुनि में जॾहिं 5-5 साल 7-7 साल लॻी विया हलिया, तॾहिं मूंखे ॿुधायो त केतिरनि अची पंहिंजो एहतिजाज कया हुआ ऐं केतिरनि माण्हुनि अची उहो कयो। जेके शयूं असां महीननि ऐं ॾींहंनि में या हफ़्तनि में हल कयूं आहिनि, उहे जेके सालनि में हल न थियूं हुयूं, उन्हनि जे लाइ छा थियो? मतिलबु इहो आहे त के मूंखे त ईअं लॻे थो त के माण्हू के क़ुवतूं अहिड़ियूं आहिनि जेके इहे चाहिनि थियूं त माहौल ख़राबु थिए, छो जो असां कमु कयूं पिया, असां तेज़ी सां कमु कयूं पिया। चलो इहो अवां खां ज़रूरु ॼाणींदासीं त उहे कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि, जेके अवां सम्झो पिया त अवां जे कम जे बारे में रुकावट आहिनि। कामरान जमाली उस्ताद आहे। कामरान जमाली,
लास्ट गुज़िरियल महीने जॾहिं ॻाल्हियूं थियूं अवां जूं अकबर लगारी साहब सां, तव्हां बि पुर उम्मीद हुया, अकबर लगारी साहब बि पुर उम्मीद हुया त महीने में मामला सिधा थींदा। हिन दफ़े अवां ॿीहर एहतिजाज कयो आहे। अवां उन खां पहिरियां लगारी साहब सां राब्तो कयो, छाकाणि त लगारी साहब ऑन द रिकॉर्ड चयो हो त ही मूं सां अची ॻाल्हियूं कनि, हिन जा मसला ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदा, एहतिजाज जी ज़रूरत कोन पवंदी। ऐं लगारी साहब हाणे बि चयो पियो त अॼो को एहतिजाज गैर ज़रूरी हुयो। छो अवां जॾहिं अवां जा मुतालबा पूरा पिया थियनि या उन सां अॻभराई थिए पई, तव्हां ॿीहर रोडनि ते आयो ऐं लगारी साहब सां अवां राब्तो कयो एहतिजाज खां अॻु में? सर वॾी महिरबानी, अवां कॉल ते खणण लाइ ऐं मां सलाम पेश कंदुसि सेक्रेटरी साहब खे। जी सर, सभ खां पहिरीं त असांजो मुतालबो जेको आहे डेट ऑफ अपॉइंटमेंट आहे। जी डेट ऑफ अपॉइंटमेंट सां असांजो मुतालबो आहे, उहो छाजे करे आहे? जो असांखे इंक्रीमेंट कोन थी मिले, इंक्रीमेंट कोन थी मिले, असांखे पे प्रोटेक्शन कोन थो मिले, ऐं असांखे रखियो वियो आहे 0039 जेको आहे डेली वेजेस जो कोर्स। ठीकु आहे, इन करे असांजो पहिरीं इहा ॻाल्हि त क्लियर थी वई त असांजो जेको मुतालबो आहे डेट ऑफ अपॉइंटमेंट आहे, तंहिंजे करे त कॉन्ट्रेक्ट जो त सवाल पैदा ई कोन थो थिए त 3 साल पूरो थिए या 5 साल पूरो थिए। हाणे असां इहो मुतालबो छो था कयूं डेट ऑफ अपॉइंटमेंट सां? अगरि असां इहो न कयूं त इंक्रीमेंट कीअं मिलंदी प्रीवियस? हाणे हेॾे महांगाईअ जे दौर में हिकु उस्ताद 35,000 ते पंहिंजो घर कीअं हलाए सघे थो? ज़ाहिर ॻाल्हि मुमकिन न आहे। अगरि जे असां इंक्रीमेंट जी डिमांड कई आहे त प्रीवियस बेजिस जेके बि गुज़री चुकियूं आहिनि उन्हनि सभिनी इंक्रीमेंट कई आहे। तव्हां 2008 खे ॾिसो, इंक्रीमेंट कई आहे, 2010 खे ॾिसो, उन्हनि इंक्रीमेंट कई आहे, 2014 खे ॾिठो, उन्हनि इंक्रीमेंट कई आहे। बाबा जॾहिं सभु पोयां इंक्रीमेंटूं खणी आया आहिनि, सो बि कॉन्ट्रेक्ट वारे पीरियड में, त असां कहिड़ो ॾोह कयो आहे? पे प्रोटेक्शन सभिनी खे मिली आहे, त असां कहिड़ो ॾोह कयो आहे? उहे सभु 0001 में हुया, 0001 में हुया, त सर असांजो कहिड़ो ॾोह आहे जो 0039 में असांखे रखियो वियो आहे? ऐं ॿी ॻाल्हि इहा सर त जेके बि पेजिस कंफर्म थी वञनि, के 10 सालनि में थी वञनि, के 18 सालनि में थी वञनि, के 4 सालनि में थी वञनि, त इनजी कहिड़ी गारंटी आहे जो असां 3 सालनि में कंफर्म थी वेंदासीं? काफ़ी उन्हनि जूं तहरीकूं काफ़ी हलंदियूं पियूं अचनि सर, उहे 10-18 साल गुज़री विया सर। इन लाइ असां ऐं सर ॿी ॻाल्हि आहे जेको असांजो एहतिजाज हुयो सर, उहो डिपार्टमेंट जे अगेंस्ट न हो। असां हिकिड़ी पुरअमन एहतिजाज हो जेकी गुज़ारिश कईसीं असां CM मुराद अली शाह जिन खे असांखे फिल फोर कंफर्म करे ऐं असांजी बेचैनी ख़तमु करे सघे। जी, त पर अकबर लगारी साहब सां अवां जी कमिटमेंट थी त अवां ॿीहर ईंदव त उन्हनि सां राब्तो कंदो, अवां साईं सां राब्तो कयो ऐं अवां जेके ॻाल्हियूं थियूं अॼु जे एहतिजाज खां अॻु में? जी जी सर, बिल्कुलु बिल्कुलु। अॼु खां सर 5 ॾींहं अॻु में असीं ऑफिस वियासीं जी, ऐं साईं जो PS अब्दुल गफ़ार मंगरियो साहब, साईं उन खां बिल्कुलु कॉल करे मालूम करे सघनि था। जी असीं साईं सां मुलाक़ात बि करणु वियासीं ऐं साईं खे इंफॉर्म बि करणु वियासीं त जेकी असांजी समरी SNGD में पई हुई मंसूर साहब वटि, त हिन वक़्तु बि मंसूर साहब वटि ई पई आहे। मक़सदु 7 महीननि खां पोइ बि उहा समरी उते ई पई आहे, अती टेबल ते जेको आहे सो कोन बि वई। पोइ लगारी साहब सां अवां जूं ॻाल्हियूं कोन थियूं? न सर न, असांखे मुलाक़ात न कराई वई सर, मुलाक़ात न कराई। लगारी साहब अवां खे अवां जे नॉलेज में कोई इल्मु आहे त ही नौजवान अवां सां मुलाक़ात लाइ आया हुआ, अवां जी ऑफिस आया? अॼु ॿुधाइनि पिया आया हूंदा, बिल्कुलु आया हूंदा। चाहे त मूंसां मिलण जे लाइ 1, 2, 3 डज़न न पर 10 डज़न माण्हू, 20 डज़न माण्हू रोज़ अचनि था, 200 माण्हू, 150 माण्हू अचनि था। ऐं कॾहिं आउं ऑफिस में ईंदो कोन आहियां, सॼो ॾींहुं ॿाहिरि हूंदो आहियां इन्हनि ई मुख़्तलिफ़ कमनि सां। मसइलो इहो आहे त जेकॾहिं आउं हिननि जे कम सां या कंहिं बि ॿिए जे कम सां SNGD वञा थो, फाइनेंस डिपार्टमेंट में वञा थो, त पोयां इहा रड़दी ते सेक्रेटरी ऑफिस में कोन्हे, असां वियासीं मिलियो कोन। ऐं जेकॾहिं आउं ऑफिस में वेठो आहियां ऐं ऑफिस खां ॿाहिरि जा कम नथा थियनि त चवनि था त कमु असांजो थियो कोन। ज़ाहिर आहे कमनि करण जे लाइ किथे जुतियूं हिननि खे घसाइणियूं पवंदियूं त किथे हिननि जे कमनि लाइ मूंखे बि जुतियूं घसाइणियूं पवंदियूं। ऐं आउं आउट ऑफ द बॉक्स वञी कमु करण वारो माण्हू आहियां। आउं केतिरनि फॉर्मेलिटीज़ खे कोन ॾिसंदो आहियां, बग़ैर फॉर्मेलिटीज़ जे आउं वञी कमु कंदो आहियां, बग़ैर कंहिं प्रोटोकॉल, आउं कंहिं प्रोटोकॉल जो क़ाइल कोन आहियां। आउं ख़ुदि हलियो वेंदो आहियां सेक्शन ऑफिसर खां वठी सेक्रेटरी ताईं, जिते कमु रुकियल हूंदो आहे कंहिंजो बि ॿियनि जो बि आउं ते हलियो वेंदो आहियां। ऐं छोकिरा ख़ुदि बि गवाही ॾींदा तव्हांखे, ॿिया जेके माण्हू अचनि था उन्हनि खे बि। मूंखे इहो बि न हूंदो आहे त मूंखे केरु सिफारिश करे पोइ उनजो कमु करियां या न करियां। अच्छा लगारी साहब मां करे वञा हिननि छोकिरनि जो ॾिसो, ही पाण चवनि था त असांखे डिपार्टमेंट सां शिकायत न आहे, असांखे ॿियनि सां शिकायत आहे। फाइन, ठीकु आहे, पर अॻिते हीअ अॼु न कंदा, हरू भरू खामखा जो कयूं। मूंखे तकलीफ़ इहा थिए पई, अॻे बि तकलीफ़ थी, हाणे तकलीफ़ थी थी। वीचारा ॿार नौजवान अचनि था सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां, भाड़ा किराया ख़र्च करे अचनि था, हिते अची ॾुखिया थियनि था, तकलीफ़ थियनि थी। इहे ॻाल्हियूं चवंदा आहिनि जेका नंहं सां छिॼी उते काती कोन वाहिबी आहे। जिते आउं हिननि जे लाइ मसइलो, आउं सम्झो त उस्तादनि जो नुमाइंदो थी मसइला हिननि जा हल कयां थो। ऐं इहो को ऑफिसर थी न कंदो आहियां, ऐं चवंदो आहियां आउं तव्हांजो नुमाइंदो आहियां ऐं तव्हांजे नुमाइंदे जी हैसियत में तव्हांजा मसइला हल कयां थो। तव्हां वेठा हुजो सुकून सां, गिव योर हेड टू मी। हा,
देर सवेर इन करे थी सके थी जो जेकॾहिं 10 मसला एट टाइम ते अचनि त उन मां हिकिड़े टाइम ते हिकिड़ो मसलो थी सके थो त जेको 10 नंबर ते मसलो हूंदो उन में ज़रूरु टाइम लॻंदो। 10 वारो खणंदुसि त पहिरें वारो पोइ ते वेंदो। इशू इज़ ओनली टाइम। अच्छा बाक़ी हल थी वेंदो। हाँ अकबर साहब हू चवनि था त गारंटी कहिड़ी आहे? मिसाल तव्हां ॻाल्हि कयो पिया त नवंबर 2022 ताईं हिननि जो कॉन्ट्रैक्ट आहे। हू चवनि था पिया उन खां पोइ गारंटी कहिड़ी आहे त असांखे पको कयो वेंदो न कयो वेंदो, असांजी इहा अनसर्टनिटी ख़तमु कई वञे। हिकु इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त उन्हनि जी डेट ऑफ अपॉइंटमेंट जो मामिलो आहे। डेट ऑफ अपॉइंटमेंट हिननि खे न मिलंदी, इंक्रीमेंट न मिलंदी त इहे मुश्किलनि में कीअं हली सघंदा? घणियूं शयूं मफ़रूज़नि ते बि ॿधल हूंदियूं आहिनि ऐं घणियूं शयूं अफ़वाहनि जे पोयां बि लॻल हूंदियूं आहिनि। हाणे तव्हांखे आउं ॿुधायां थो, ॾिसो गारंटी न आहे, मुंहिंजो गारंटी आहे लॉजिक जो इस्तेमालु। छा अॼु ताईं को अहिड़ो कॉन्ट्रैक्ट जो एम्प्लॉय वेठो आहे असां वटि एजुकेशन में जेको रेगुलर न थियो हुजे? जॾहिं ॿिया सभु रेगुलर थी विया त हीअ बि रेगुलर थी वेंदा। हाणे अचूं था त डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां हींअर जेके बि रेगुलराइज़ेशन मुंहिंजे दौर में थियूं आहिनि 10 साल पुराणियूं 8 साल पुराणियूं, उहे थियूं आहिनि विद दी डेट ऑफ द कमेंसमेंट ऑफ द लॉ, उहो कयूं आहिनि। हाणे उन लॉ जेको असेंबली पास करे चुकी आहे उनखे त अकबर लगारी चेंज कोन थो करे सघे न। तंहिंजे करे मूं उन लॉ जे तहत विद दी डेट ऑफ कमेंसमेंट ऑफ द लॉ खां करे उन खां पोइ हाणे वरी हिकिड़ी मूं ॿी समरी मोकिली आहे जंहिंमें इहो लिखियो आहे त ही हेतिरा सारा जेके बि थी चुका आहिनि, यानी 2001 खां वठी अॼु ताईं जेके बि माण्हू रेगुलर थी चुका आहिनि, इन जे लाइ हिन कानून खे तब्दील करे महिरबानी करे विद डेट ऑफ कमेंसमेंट ऑफ द लॉ खां तब्दील करे उन जॻह ते लिखियो वञे विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट। बिल्कुलु सही। इहा आऊं अॻे मूव करे चुको आहियां ऐं इहा जॾहिं थी वेंदी त पोइ जॾहिं असांखे परमिशन मिली वेंदी त पोइ असां इन जो कानून ठाहींदासीं, तब्दीली कंदासीं, लॉ डिपार्टमेंट खां असां वेट कराईंदासीं ऐं उन खां पोइ उहो काबीना में वेंदो। काबीना में वञण खां पोइ उहो वरी ॿीहर असेंबली में वेंदो, सिंध असेंबली में वेंदो ऐं सिंध असेंबली जा इज़त बाब मेंबर साहिबान जेको आहे सो उनखे पास कंदा। हिकु लॉन्ग जर्नी आहे। इहा लॉन्ग जर्नी ॿिए कंहिं बि स्टार्ट कोन कई, आऊं करे चुको आहियां न जर्नी स्टार्ट। ही खुद इहो ॾींदा न गवाही त बाबा ऐं हिननि लाइन्स ते कमु कयां पियो विथ डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट। भला के न थिया आहिनि न NTS वारा न थिया आहिनि विथ डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट न थिया आहिनि त वेठा आहिनि न, कमु कनि पिया न। इहो हीअं त कोन्हे त अची चवनि थी दे नो कि आई एम वर्किंग फॉर देम। अच्छा, ऐं हिननि खे दे नो कि आई एम वर्किंग फॉर देम टू। अच्छा लगारी साहब, हाणे हिन मसइले जो हल छा आहे? नौजवान अॼु बि प्रेस क्लब ते साम्हूं हिन वक़्तु जॾहिं असां ॻाल्हायूं था पिया त एहतिजाज पिया कनि, सुभाणे ही अचनि अवां सां ऑफिस में रीटॉक कनि, ॿीहर ॻाल्हि ॿोल कनि, ॿीहर को ॻाल्हियुनि जे ज़रिए को मसइलो हल कनि? छाजे लाइ? अॼु ॻाल्हियूं थी वियूं आहिनि न असांजूं। अॼु आया आहिनि सभु नौजवान। मूंखे चयो त मुंहिंजे चहिरे ते तव्हां तकलीफ़ जा निशान ॾिसी सघो था। जॾहिं आउं ॾिसंदो आहियां त मुंहिंजो उस्तादु जेको आहे उहो ईअं ॾुखियो थिए थो। मुंहिंजे उस्ताद जो दर्द मूंखे आहे, ईअं कोन्हे त न आहे, उनजो दर्द आहे ऐं आउं उनजो मसइलो हल कयां पियो। अॼु मुंहिंजी हिननि सां ॻाल्हि थी आहे, अॼु मूं वटि आया आहिनि। मूं हिननि खे चयो बाबा तव्हां हलिया वञो, तव्हां प्रोटेस्ट ख़तमु करे हलो, सुभाणे सिर्फ़ु 2 छोकिरा मूं वटि अचो, ऐं तव्हां सां गॾिजी SNJT हलंदुसि। जिते जिते तव्हांजो कमु रुकियल हूंदो ऐं तव्हां सां पर्सनली गॾिजी हलंदुसि। JM सेक्रेटरी वटि, चीफ सेक्रेटरी वटि, CM हाउस, ऐं तव्हांखे गॾु वठी हलंदुसि। पाण सां हली हिन मसइले खे हल कंदासीं। जेको माण्हू जंहिं जॻह ते 2 माण्हू वेंदा, 2 माण्हुनि जी ज़रूरत आहे, उते 200 माण्हू वठी वेंदो त कमु कोन्हे। बिल्कुलु सही। कामरान, हाणे लगारी साहब सां जेका अवां जी ॻाल्हि ॿोल थी आहे त सुभाणे अवां ॿिनि नौजवान दोस्त उस्तादनि जो वफ़द वञे, अवां जो इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियो? अवां सुभाणे वञो था लगारी साहब जे ऑफिस में? हाँ जी सर, मां हिकिड़ी ॻाल्हि एड करणु चाहींदुसि जी इंक्रीमेंट जे हवाले सां। जी जेको सर इंक्रीमेंट जो लेटर लिखियो हुयो DAG साहब ॾांहुं, जी त वरी उनजे बिहाफ ते लेटर लिखियो हुयो फाइनेंस ॾांहुं। जी फाइनेंस वरी लेटर लिखियो आहे जेको आहे SNGD लॉ डिपार्टमेंट लॉ डिपार्टमेंट वरी लेटर असांजी डिपार्टमेंट लिखियो आहे जेको 16-17 जून ते माना असांजी डिपार्टमेंट में पियो आहे। जी हाणे 16-17 जून ते उहो इंक्रीमेंट जो लेटर असांजी डिपार्टमेंट में पियो आहे ऐं अकबर साहब जे ऑफिस में पियो आहे। हिन 13-14 ॾींहं उनखे बि थी विया आहिनि त उन लेटर बि माना वापसि उहो बि न आहे वञी सघियो। त हिन में अंदाज़ो लॻायो त असांजे कम में केतिरी दफ़ा दिलचस्पी जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। बाक़ी दोस्त असांजो जॾहिं बि घुराईंदो असां लड़ी वेंदासीं, कोई इशू कोन्हे। पर लगारी साहब सुभाणे जी ॻाल्हि पे कंदा त तव्हां सुभाणे वञो? बिल्कुलु साईं जन वेंदासीं असां, साईं जन बिल्कुलु वेंदासीं, पर जेसीं ताईं असांखे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर नथो कयो वञे तेसीं असांजे पुरअमन धरणो जो कमु जारी रखंदासीं। वो तो मतलब ॻाल्हियुनि जो डेडलॉक है न। अवां एहतिजाज पिया कयो, लगारी साहब चए पियो त ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो हल कयूं, उहो तव्हां सां पाण हले थो पियो।
जेके बि जिते जिते बि अवां जी समरी मूव पई थिए वो तो ॻाल्हियुनि जो डेडलॉक है न, पोइ मसलो हल कीअं थिए? इन मसइले जो सर हिकु ई हल आहे, जेसीं समरी पास कोन थी थिए, कैबिनेट में नथी पहुचे, तेसीं असां पुरअमन सर एतिरा जेको आहे जारी रहंदो। लॻार साहब पोइ वे फॉरवर्ड छा आहे? नौजवान त चवंदा जेसिताईं समरी मूव नथी थिए असां एहतिजाज कंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त तव्हांजे हींअर स्टूडियो जे घड़ियुनि में तक़रीबन 9 थियण वारा आहिनि। जी 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 बसि असां 9 थियण वारा जी। तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसी सघो था, हिन वक़्तु ऑफिस में वेठो आहियां। जी मुंहिंजो बि घर घाट हूंदो, ॿार बच्चा हूंदा, पर आउं 9 बजे ताईं राति जो 9 बजे ताईं न, 11 बजे ताईं राति जो ऑफिस में आहियां। ऐं मानी बि राति वारी मानी बि ऑफिस में खाईंदो आहियां। अदम दिलचस्पी जेकॾहिं आहे त पोइ त आउं सवेरे हली वञा 4 बजे घर में, अदम दिलचस्पी उनखे चइबो आहे। हिकिड़ो इशू कोन्हे को जे 15 ॾींहं को कागज़ पियो आहे त हिकिड़ो इशू मूं वटि कोन्हे को जो हिकिड़े इशू ते रुॻो सॼो ॾींहुं हिकिड़े इशू ते वेठो हुजां। मूं वटि 100 खां मथे इशू आहे ऐं सभु जा सभु ई सभु कुझु चए थो मुंहिंजा इशू अर्जेंट आहे। गवर्नमेंट जा, फाइनेंस जा, पंहिंजो डेवलपमेंट जा। तव्हां ई लिखंदा आहियो न सुभाणे त डेवलपमेंट जा हेतिरो अमाउंट ख़र्च न थियो, स्कूल न ठाहिया, सॼो ॾींहुं रुॻो भला उस्ताद पंहिंजे इंक्रीमेंट्स, रेगुलराइज़ेशन हिननि जूं ॻाल्हियूं कनि था। हिननि सभिनी उस्तादनि खां कसम ॾेई पुछो क़ुर ते त को उस्ताद मूं वटि ऑर्गेनाइज़ेशन मां को आयो आहे जेको अॼु चवे त सही स्कूल में तालीम जेको आहे उनजो बेड़ो ॿुॾो पियो आहे ऐं तालीम जी तबाही ते लॻार साहब हिन वक़्तु ताईं अवां जो जेके प्रेस क्लब ते को आयो आहे, मूंखे रेड साहब हिकिड़ो मिनट, को प्रेस क्लब ते आयो आहे त मूंखे अची मुंहिंजी ड्यूटी यादि ॾियारे त असां तव्हांजे ख़िलाफ़ एहतिजाज करण आया आहियूं त तालीम जो बेड़ो ॿुॾो पियो आहे, तव्हां रुॻो सॼे उस्तादनि जा मसइला था हल कयो। ख़ुदा जा बंदो, सॼो ॾींहुं तव्हांजा मसइला हल कयूं था, इहे मसइला कॾहिं बि ज़िंदगी में कोन खुटंदा। हाणे अचो तव्हांजे मसइलनि सां गॾो गॾु ॿिया मसइला बि आहिनि, उन्हनि खे बि ॾिसूं, डेवलपमेंट बि ॾिसूं। मूंखे स्कूल बि ठाराइणा आहिनि, नवां बि ठाराइणा आहिनि, रिपेयर बि कराइणा आहिनि, शेल्टरलेस स्कूल बि ठाराइणा आहिनि। पर सॼो ॾींहुं तव्हांजो फाइल जेकॾहिं कच्छ में खणी आऊं हलंदुसि पियो हिकु डिपार्टमेंट खां ॿिए डिपार्टमेंट में, राति जो 11 बजे ताईं इहा मुंहिंजी हालत हूंदी। स्कूलनि केरु ठाहींदो, क्वालिटी एजुकेशन ते केरु कमु कंदो, बिल्डिंगूं केरु ठाराईंदो, रिपेयर केरु कराईंदो? उहो बि त तव्हां ई असांजे लाइ शोर कयो था न। छा सॼो रुॻो मूंखे उस्तादनि जा मसइला हल करणा, ॿिया न आहिनि करणा? बिल्कुलु मूंखे उस्तादनि जा मसइला हल करणा आहिनि, पर उस्ताद मूंसां ताउन कर, मूंसां ताउन कनि उस्ताद। लॻार साहब हां लॻार साहब कते कलामी माफ़ लॻार साहब हिकु त छा कंदा वक़्तु लॻार साहब वक़्तु तमामु जगह ॿुधायो, मूंखे प्रेस क्लब जी उहा जगह ॿुधायो जिते आऊं वञी उस्तादनि जे ख़िलाफ़ बुख हड़ताल कयां त तव्हां महिरबानी करे पढ़ायो, तव्हां महिरबानी करे एजुकेशन ते कयो, तवजो ॾियो। तमामु सुठा उस्ताद आहिनि असां वटि, तमामु सुठो पढ़ाइनि था, तमामु सुठो पढ़ाइनि था, पर छा हर वक़्तु ई ॻाल्हियूं करणियूं आहिनि? अचो तालीम जे हिन ते मुज़ाकरो बि कयो न मूंसां, हिकु एहतिजाज इन जे लाइ बि कयो त अचो तालीम जे निज़ाम खे सुधारियो, महिरबानी कयो, हिकु साइड ते न हलो। अदम दिलचस्पी आहे, हीअ अदम दिलचस्पी आहे जो राति जो 9 बजे ताईं पंहिंजे ऑफिस मां वेही तव्हां सां ॻाल्हायां। अच्छा लॻार साहब हाणे हिन मसइले जो हल हिकिड़ी मां ॻाल्हि एड करणु चाहींदो सर, मुख़्तसरीन कामरान मुख़्तसरीन छाकाणि त वक़्तु जी जी सर बिल्कुलु बिल्कुलु सर, असां इंक्रीमेंट जे सां गॾोगॾु रेगुलर जे हवाले सां गॾोगॾु मां वाए चुको आहियां जंहिं सर स्कूल मां वाड़ा ख़तमु कया आहिनि, असां मां वाए चुको आहियां। सुठो तमामु सुठो। असां वॾी कैंपेन हलाई हुई, फिर प्राइवेट जूं जेके बि एडमिशनूं थियनि थियूं इहे तव्हां गवर्नमेंट जे स्कूल में कयो सर, इहा असांजे कैंपेन हलाई थी। ठीकु है लॻार साहब हाणे वे फॉरवर्ड छा आहे? हू चवनि था असां एहतिजाज ओसि ताईं टिल कंदासीं जेसि ताईं समरी फॉरवर्ड नथी थिए। अवां चओ पिया ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो वे फॉरवर्ड छा आहे? को रस्तो कढो सर। पुरअमन एहतिजाज खां कंहिंखे रोकियो कोन्हे। प्रेस क्लब ते पुरअमन एहतिजाज कनि पिया, कंहिंखे कोई एतिराज़ु कोन्हे। आउं पंहिंजो कमु कंदो रहंदुसि, हीअ एहतिजाज कनि या न कनि उहा हिननि जी मर्ज़ी आहे, आउं पंहिंजो कमु कंदो रहंदुसि। आउं को विंडिक्टिव कोन आहियां त हीअ एहतिजाज ख़तमु कंदा त पोइ कंदुसि या न कंदुसि। हीअ एहतिजाज कनि पिया, पुरअमन एहतिजाज कनि पिया, बाक़ी लॉ एंड ऑर्डर मसइलो मुंहिंजो कोन्हे। प्रेस क्लब ते वेहनि था, प्रेस क्लब जी एडमिनिस्ट्रेशन ॼाणे ही ॼाणे, प्रेस क्लब खां ही जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि था कंहिं पासे वञनि था डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ॼाणे ही ॼाणे, उहो मुंहिंजो मसइलो कोन्हे। मुंहिंजो मसइलो हिननि जो मसइलो हल करणु आहे, उहो आउं पंहिंजो रोल अदा कंदो रहंदुसि। वधीक ही ॼाणे, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ॼाणनि, प्रेस क्लब ॼाणे, आउं हिन में कुझु न कुझु। वॾी महिरबानी अकबर लगारी साहब, कामरान जमाली साहब, अवां ॿिन्हिनि ॾाढो तफ़सीली तौर ते ॿुधायो त अॼु जेके एहतिजाज थिया आहिनि, जेको एहतिजाज थियो आहे हिकु महीने खां पोइ ॿीहर उस्ताद सरापा एहतिजाज हुया। अकबर लगारी साहब जो चवणु आहे त जेके मामला हिननि सां तय थिया हुआ उन में थोरो टाइम लॻे पियो ने। नौजवान मूंसां अची मिलण हा त शायदि इहा नौबत न अचे हा।
उस्ताद जेको कामराज जमाली उन चयो त असांजो वफ़द वियो हुयो ऐं पोइ मुलाक़ात कोन थी सघी। असां प्रेस क्लब ते उन वक़्त ताईं एहतजाज कंदासीं जॾहिं असांजी रेगुलराइज़ेशन वारी हिकु समरी आहे उहा वज़ीर आला उन हवाले सां पंहिंजो को किरदारु अदा नथो करे, उन हवाले सां सही करे ऐं उनखे फाइनल नथो करे। ऐं ॿियो हिकु इंक्रीमेंट वारो मामिलो आहे उहो जेसिताईं असांखे न मिलंदो त असां एहतजाज कंदासीं। हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ एहतजाज हिकु तरफ़ एहतजाज आहे, ॿिए तरफ़ अकबर लगारी साहिबु उन्हनि खे ॻाल्हियुनि जी ऑफर थो करे, को विच वारो रस्तो निकिरे थो पियो। उन नौजवान जी हिकु गैर यकीनी वारी सूरत हाल आहे उहा ख़तमु करण में केतिरो टाइम लॻंदो इहो त वक़्तु ई ॿुधाए थो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असद मुमताज़ रिट खे ॾींदा इजाज़त। अला भाई।